ये सोशल मीडिया वारा में दब्बा इजराइल जा बाहर है सलाम आहिन के खुदा जो कसम जो मीडिया वारे मोर्चे के संभाले बिचा जेको तो साहबा ते बकवास करे उलमा ते बकवास करे एड़ो ते बात कर एड़ो मोचड़ो था ठोकन त खबरदार साहबा अहल बैत असांजी रेड लाइन क्रॉस कंदो तहां जा सिर सलामत न बुधी का गुम्मी हुजे या डेडर हुजे गुम्मी ऐं डेडर समझो था ना का गुम्मी हुजे को डेडर हुजे जेको भी साहबा अहल बैत इमामन ते बकवास कंदो खुदा जो कसम उन जो गलो कटे सराड़ी जे कटन में उछले नारा हड़ता से साहबा भी जिंदाबाद अहल बैत जिंदाबाद भाइयों से विरोध करो भाइयों मनो न मनो तांजी मर्जी आ पर बकवास न कयो